मक़नातीसी लहरुनि वसीले जेसि ताईं जिते असांजो आवाज़ यक्स पहुचे थो उन्हनि तमामु माए टीवी ॾिसंदड़ नाज़रीन जे लाइ जब्बार गिलाल जो प्यार ऐं पंहिंजा प्यारो सलाम। हर हफ़्ते हिकु नए महिमान सां गॾु असीं तव्हांजे ख़िदमत में हाज़िर थींदा आहियूं। प्रोग्राम आहे असांजो माए टीवी जा महिमान। ऐं अॼु जी जेका महिमान शख़्सियत आहे जंहिंजे लाइ लतीफ़ साईं शायदि अहिड़ियुनि शख़्सियतनि जे लाइ चयो हुजे पुछ वेरी पोठार वेरी वेरी थियणम वेर। चोथों वेरी वाह थियो जे लटिया पुनूअ पेर, पंजो वेरी सिज थियो जे उलही कई अवेर, छहों वेरी चंड थियो जेको खिड़ियो न वॾी अवेर, सतो वेरी डूंगर थियो जे सवां कया न सेर, वाहिरे जी वेर चुल्हूं करियां छतरे। मतिलब त मुसलसिल जिदोजहद, मुसलसिल मेहनत, मुसलसिल जाखोड़, अहिड़ी जाखोड़ी औरत जंहिं हिकिड़े ॻोठ खां पंहिंजी ज़िंदगीअ जो आगाज़ कयो ऐं उहो आगाज़ एॾो त शानदार रहियो जो अॼु उन जी हाक, उन जो नाम एतिराम सां, इज़त सां, मान सां, शान सां वरितो वञे थो पियो। ऐं अॼु के अहिड़ी कुर्सीअ ते आहिनि जिते माण्हू तरसंदा आहिनि। ख़ैरपुर तारीख़ी शहर, मीराणो शहर, इन शहर जी ख़ूबसूरत तारीख़ में लाजवाब स्कूल, ऐं उस स्कूल जो नाम बि आहे नाज़। त उन नाज़ पायलट सेकेंडरी स्कूल जी हेडमिस्ट्रेस बल्कि चीफ हेडमिस्ट्रेस मैडम हुज़ूरा सातो। असांखे इलाही ख़ुशी थी थिए पई त तव्हां अॼु असांजे चैनल माए टीवी जा महिमान में असांजा महिमान आहियो ऐं असीं चाहींदासीं तव्हांजे वसातत सां ई दुनिया खे ख़बर पवे त हिकिड़ी ॻोठाणी औरत कीअं एॾे वॾे मनसब ते पहुती, तव्हांजी शुरूआती जर्नी कीअं थी, किथे पैदा थियो, किथे तालीम हासिल कई। मुझे जिते मां जन्म वरितो उन जन्म ॻोठ जो नालो आहे गॾेजी जी। ऐं हिकिड़ो नंढिड़ो ॻोठ आहे जंहिं वक़्तु असां पढ़ियासीं तॾहिं उते तसवुर बि न हुयो तालीम जो। तालीम खे ऐब सम्झो वेंदो हुयो त न्याणे जी तालीम जेको आहे सो न्याणे जे लाइ कम से कम सही न आहे। हिते इलाही सारा सुवाल उभरंदा हुया ऐं कुझु पंहिंजा ॾिसो ॻोठ में जॾहिं असां जनमु वरितो आहे त उते ॻोठ में माहौल बि ॻोठाणो हूंदो। जंहिं दौरान असां पढ़ूं पिया उते इलाही सारी मुखालफ़त बि हुई। पोइ मुंहिंजो बाबा साईं ऐं अमर साईं हुया ॿई अनएजुकेटेड, अलाह जे तरफ़ां उन्हनि खे हिकु ॾात मिलियल हुई त मुंहिंजी औलाद कंहिं मंज़िल ते पहुचे। मुंहिंजो वॾो भाउ डॉक्टर मोहम्मद जोर्स पहिरियों उन तालीम वरिती हिन नंढे ॻोठ में, जॾहिं उते बिजलीअ जो तसवुर बि न हूंदो। मुंहिंजी जीजल मां हिकिड़ो टीन हूंदो हुयो जंहिंमें अॻु खार में कपिड़ा धोईंदा हुआसीं। उन टीन में हिकिड़ी बती रखी ऐं ॿारे ॾींदी त इन ते पढ़ो। उन भाउ बि उते वॾो भाउ हुयो, उन बि उन दौरान बि उन इहा ई इन ई बतीअ ते पढ़ियो। असां वरी जॾहिं जीअं असांजी स्टार्टिंग थी असांजे लाइ बि उहो सिलसिलो साॻियो ई रहियो। ऐं उन चिमनीअ ते असां चिमनी चवंदा हुआसीं, उन बतीअ ते पढ़ियासीं। बहरहाल शुक्र अल्हम्दुलिल्लाह जेको माण्हू कंहिं तकलीफ़ मां कंहिं दुख मां उते अल्हम्दुलिल्लाह 1970 जो ॾहाको हुयो ऐं प्राइमरी तालीम गॾेजी प्राइमरी स्कूल में वरिती हुयमि बि हिकु अकेली क्लास में। अच्छा, ॿिया सभु बॉइज़ हुया? न, हुयो फीमेल स्कूल। पर गर्ल्स जी पढ़ाईअ खे माना उते एतिरो माना ईंदियूं न हुयूं छोकिरियूं? हा, उते बि नियाणियुनि खे बल्कि घर वारा न छॾींदा, परमिशन न हूंदी त नियाणियूं छो पढ़नि, इहो गुनाह सम्झो वेंदो। उते 5 दर्जा पास कया
बॉयज़ स्कूल में 6 क्लास में वञी मां एडमिशन वरिती। मुंहिंजे वालदेन जो, मुंहिंजे भाइरनि जो इलाही सारो मूंखे सपोर्ट हुई। शायदि जे उन्हनि जी सपोर्ट न हुजे हा त अॼु मां हिन जॻह ते न हुजां। बेशक। अच्छा, वालदेन तव्हांजा पढ़ियल हुया? न अच्छा, न ॿई को वालदा बि असांजो कोन ऐं बाबा वालदा? साईं बि अच्छा न, बाबा साईं बि पढ़ियल कोन हुयो, अमर साईं बि पढ़ियल न हुई, पर हुननि खे अलाह जे तरफ़ां हिकु एॾो त हुननि जे में शऊर हुयो जो उते अमीर माण्हू बि रहंदा हुया सही। असांजे ॻोठ में। पर पोइ अलाह रब्बुल इज़त जंहिंखे इल्म जी दात ॾे, बिल्कुलु बिल्कुलु। उहा इहा दात, साञा जंहिंखे मिले। इहा दुआ, हम्म, इहा दात या अलाह साईं असांखे पंहिंजे पीउ माउ जे तरफ़ां अता कई। रब करीम आहे, उनजी ज़ात आहे, उन असां सां जंहिं बि क़दम ते जिते जिते बि असां वियासीं असांखे कामयाबी मिली। 8 क्लास ताईं बॉयज़ स्कूल में पढ़ियमि अल्हम्दुलिल्लाह। उन खां पोइ मां रानीपुर वियमि। ऐं तॾहिं इहे न रक्शा हूंदा हुया, न मोटर साइकिल हूंदियूं, पैदल साइकिल ते वेंदियूं। सही। ऐं मूंखे पंहिंजो भाउ खणी हलंदो हो, उहो बि मूंसां गॾु पढ़ंदो हो, शमसदीन। उहो कहिड़ी क्लास में हुयो? उहो बि गॾु हूंदो मुंहिंजो अच्छा, साॻी क्लास में जी जी हुया। सेम क्लास में हूंदा हुआसीं। सही। पोइ पैदल साइकिल ते मैट्रिक थे रानीपुर हाई स्कूल में कई, मां गर्ल्स में कई, भाउ मुंहिंजे बॉयज़ में कयो। वरी डिग्री कॉलेज गंबट में एंटर कई। अच्छा, जेकॾहिं सन ॿुधायां त 86 में मां मैट्रिक कई रानीपुर मां, 88 में मां इंटर कई। उन खां पोइ लतीफ़ यूनिवर्सिटी में असां एडमिशन वरितीसीं। सही। उते वरितीसीं ऐं डिपार्टमेंट केमिस्ट्री में एडमिशन थी वई अल्हम्दुलिल्लाह। उतां MSc कई। उते छोकिरियूं हुयूं भला? हा, उन टाइम में घटि हूंदियूं? उते हुयूं छो जो उते ख़ैरपुर सिटी सेंटर आहे। सही। हिते सिटीअ जी इलाही सारियूं फीमेल स्टूडेंट्स हुयूं। हाँ, जिले जो हेडक्वार्टर आहे ज़ाहिर आहे हिते। ऐं हिते जेको वरी असां त दुआ कंदासीं जिलानी हाउस वारनि खे त साईं काइमली शाह जेका लतीफ़ यूनिवर्सिटी जहिड़े अहिड़ो वॾो इदारो असांखे ॾिनो न, इहो असांजे लाइ ईअं सम्झो त रहमत भरियो हुयो, जिते असां सभिनी जी ख़ासि करे ॻोठाणी ॿार बॉयज़ हुजे चाहे गर्ल हुजे, उन्हनि सभिनी जे लाइ इहो इदारो असांजे लाइ मां सम्झंदी आहियां त ख़ुशि नसीब आहियूं असां। न त असां कोन पढ़ी सघूं हा, असां ॿाहिरि न निकिरी सघूं हा, न एतिरा अफोर्डेबल हुयासीं, न एतिरी असांखे परमिशन हुई त एॾो ॿाहिरि को सिंध यूनिवर्सिटी वञूं, कराची यूनिवर्सिटी वञूं। असां अॻो जेके ॻोठाणा हुयासीं जेके असां हिन लतीफ़ जे नंगरीअ मां इल्म जे ज़ेवर सां मालामाल थियासीं। ख़ैर सां कॾहिं तव्हां MSc कई, कहिड़े साल में कई? असां 93 94 में MSc कई, 95 में मां B.Ed कई सखर कॉलेज मां, B.Ed कॉलेज मां। उन खां पोइ वरी 96 में मां कमीशन कई। माशाअल्लाह। जी, जॾहिं कमीशन जूं एडवर्टाइज़ आई त मां अप्लाई कयो, उन में मां कमीशन क्लियर कई 96 में। ज़बरदस्त। त मुंहिंजी फर्स्ट अपॉइंटमेंट आहे कराची चनेसर विलेज को हायर सेकेंडरी स्कूल हो, जिते मां प्रिंसिपल हुयमि। माशाअल्लाह। पोइ कुझु टाइम उते रहियासीं, मुंहिंजो हस्बैंड बि उते हुयो, मां बि उते हुयमि। पोइ वरी वापसि हेॾे अंदरूनी सिंध आयासीं। पोइ अल्हम्दुलिल्लाह ॾाढो ॾुखियो तव्हांजो जेको ॿुधायो था पिया, तव्हांजी जेको इहो जर्नी आहे ॾाढी ॾुखी आहे। अच्छा, घणा भेण भाउर हुयो तव्हां? अदा असां मूंखे 7 भाइर हुया ऐं 4 भेनरूं हुयूं। 4 ॿियूं भेनर पढ़ियूं? जेका सेकेंड नंबर ते भेण हुई उहा PhD करे आई। माशाअल्लाह। वो छा में? केमिस्ट्री डिपार्टमेंट। केमिस्ट्री में। अच्छा, हींअर लतीफ़ यूनिवर्सिटी में हेड ऑफ डिपार्टमेंट आहे। अच्छा। अल्हम्दुलिल्लाह अल्हम्दुलिल्लाह। उहा मुंहिंजी सिस्टर जेका आहे लतीफ़ यूनिवर्सिटी में आहे, मां तव्हांजे साम्हूं आहियां। अलाह पाक जा असांजे ख़ासि करम। ये ॿुधायो था तव्हांजा भाइर बि डॉक्टर्स आहिनि? जी, मुंहिंजो वॾो भाउ बि डॉक्टर आहे, मुंहिंजो नंढो भाउ बि डॉक्टर आहे, हिकिड़ो भाउ एॾो वकील आहे ऐं ॿिया जेके भाइर आहिनि उहे बिज़नेसमैन आहिनि। असांखे आयरन शॉप्स आहिनि। सही ऐं पंहिंजियूं ज़मीनूं प्रॉपर्टी बि आहिनि, फिश फार्म बि आहिनि। माशाअल्लाह। हा, हे अच्छा, पोइ हिते जॾहिं तव्हां
कराची खां वरी पोइ हिते ट्रांसफ़र थी आई तव्हां किथे पोइ पहिरीं ट्रांसफ़र तव्हांजी किथे थी पहिरीं मुंहिंजी थी ठरीअ में ठरी में फर्स्ट आहे उते पोस्टिंग थी अच्छा पोइ कुझु टाइम लाइ उते हुयमि गर्ल्स हाई स्कूल में जी उते वेछे में हुयमि उन खां पोइ वरी मां हिंगोर आयमि 17 साल मां हिंगोर में हुयमि 2014 में मां 18 में आयमि ख़ैरपुर माल रोड स्कूल में मुंहिंजी पोस्टिंग थी उन खां पोइ वरी 2018 में 2018 में मां डिप्टी डायरेक्टर थी वियमि सखा माशाल्लाह पोइ वरी उतां को बहरहाल नसीब जी बि ॻाल्हि आहे अलाह जी तरफ़ां जेको नसीबु हूंदो आहे पोइ वरी मां बबुल हायर सेकेंडरी स्कूल बबुल में मुंहिंजी पोस्टिंग थी उते एज़ अ प्रिंसिपल उन खां पोइ माल रोड ख़ैरपुर में एज़ अ प्रिंसिपल वरी 20 में अल्हम्दुलिल्लाह अल्लाह पाक जा लख करम अणगणिया अहसान वरी मुंहिंजो 20 में प्रमोशन थी वियो त नाज़ पायलट में तव्हां अची वियो नाज़रीन हिते वठूं था हिकिड़ी नंढड़ी सा ई वरी मिलूं था नंढड़े ब्रेक खां पोइ ऐं किरां न वञिजो ॾिसंदा रहो माई टीवी जा महिमान जी नाज़रीन हिकु भेरो ॿीहर तव्हांखे भलीकार चऊं था माई टीवी जा महिमान में के शाइर चवाणी त जे झंग कंदो तंग त साड़े अचिबो हूंदो जे बयाबान ते लताड़े अचिबो ऐं मंज़िले मक़सूद ही वाइदो आहे तोसां आयो जे अॻियां उभ त बि फाड़े अचिबो जी हा इहा ई किरत आहे मैडम जी ऐं अहिड़े ई अंदाज़ सां हिन पंहिंजी ज़िंदगी हिननि पंहिंजी ज़िंदगीअ खे अॻिते वधायो आहे ऐं ॿियनि जे लाइ हिकु मशाल राह बणिजी करे मिसाल बणिजी करे साम्हूं आया आहिनि अच्छा मैडम तव्हां जेको ॿुधायो उन खां पोइ जॾहिं तव्हां ऑफिसर थी वियो ख़ैर सां पोइ ॻोठ वारनि जो जेका आहे सो तव्हां सां कीअं रवैयो हुयो या छा चवंदा हुआ तव्हांजे वालदेन खे ऐं तव्हांजे वालदेन ते जेका मुख ते जेका मुस्कुराहटूं हूंदियूं हुयूं उन जे बारे में थोरो ॿुधायो अल्हम्दुलिल्लाह जॾहिं असांजी कामयाबी ॾिठनि असांजी शराफ़त ॾिसनि त असां उते हिकु तारीख़ असांजी उते लिखिजी वई जेको बि ॻोठ जो अमीर हुयो ग़रीब हुयो असांखे हिकु सुठी निगाह सां ॾिठो वेंदो हुयो ऐं मिसाली औरत बणिजी वियासीं ऐं असांजे मिसाल ते ई उन बियाफ ते ॻोठ जे नियाणियुनि खे परमिशन मिली त डॉक्टर मोहम्मद औरस जूं सिस्टर जो पढ़ियूं आहिनि त गुनाह त कोन्हे को उहो त पढ़ी सयूं सिधियूं सुठी इज़त सां पंहिंजे घर मोटी आयूं आहिनि ऐं इहो जेको तव्हांजी सोच आहे इहा ग़लति आहे पोइ ॻोठ वारनि खे माना असां त चऊं पिया त बाबा तव्हां ही राह वठो पर चवण सां गॾोगॾु हू पाण बि असांजे माइल थिया त हाणे असांजी सपोर्ट कयो त असां एडमिशन कीअं वठूं असां काॾे वञूं असांजे हक़ में कहिड़ो बहितर आहे असांखे इहो प्रोसीजर सम्झायो पोइ असांजे घर ईंदियूं पाड़े वारा मिट माइट पोइ इलाही सारी असां उन्हनि जी सपोर्ट कईसीं उन्हनि जे एडमिशन में उन्हनि जे एग्ज़ाम में लतीफ़ यूनिवर्सिटी में जेके नियाणियूं पहुतियूं पोइ उन्हनि में डॉक्टर शमरोस त उहा उते सपोर्ट कंदी हुई 9th 10th फस्ट ईयर इंटर जेको हूंदो उहा मां सॼी ज़िंदगी ॻोठ वारनि जो मूं में हिसो आहे मूं में शेयर आहे मां उन धरतीअ जी पैदावार आहियां ऐं मां हक़ु सम्झंदी आहियां त जेकॾहिं मां हुननि जी जेका ख़िदमत थी कयां या हुननि जी जेका सपोर्ट कंदमि त उन्हनि जो मूं में हिसो आहे गैरतमंद माण्हूअ जो कमु बि इहो आहे त पंहिंजे दर खे पंहिंजे दर खे कॾहिं बि न विसारे उन्हनि सां ई उन्हनि जूं इज़तूं क़ाइमु हूंदियूं आहिनि ऐं तव्हां बि उहो ई कमु करे ॾेखारियो आहे अच्छा मैडम शादी करे शादी 96 में थी 96 में घणा ॿार आहिनि ख़ैर सां ख़ैर सां 5 बचिड़ा आहिनि अच्छा उहे छा कंदा आहिनि 2 पुटड़ा आहिनि ऐं 3 नियाणियूं आहिनि वॾी जेका मुंहिंजी धीअ आहे उहा डॉक्टर आहे माशाल्लाह SIUT सखर में जॉब कंदी आहे जेको सेकंड ॿार आहे मुंहिंजो उहो डॉक्टर फैसल उहो मुंहिंजो पुटु डॉक्टर आहे डाउ यूनिवर्सिटी में हिन वक़्तु जॉब कंदो आहे माशाल्लाह 2 नंबर ॿार आहे जेको मुंहिंजो डॉक्टर आहे उहो डॉक्टर मेमूना उहा 3 ॾींहं थिया आहिनि उनजो फाइनल जो रिज़ल्ट अनाउंस थी वियो आहे अच्छा जी त हुनजी MBBS जो शुक्र अल्हम्दुलिल्लाह माशाल्लाह मुबारक हुजे तव्हांखे ख़ैर मुबारक हुनजी फाइनल ख़ैर सां थी वई वरी जेको मुंहिंजो चोथों ॿार उहा नियाणी आहे इरम उहा एडवोकेट आहे ऐं 5 जेको ॿार आहे उहो मुंहिंजो पुटु आहे साहिल उन हिन वक़्तु मैट्रिक जो एग्ज़ाम ॾिनो आहे अलाह रब्बुल इज़त कंदो
त अलाह साईं हुनखे बि इल्म जे ज़ेवर सां मालामाल कंदो। ऐं मुंहिंजो इहो वॾो फोकस हूंदो आहे त मां जिते बि रही आहियां मुंहिंजे दिलि दिमाग़ में इहा हर वक़्तु हूंदी आहे त ही ॿार आहिनि, ही मुंहिंजी औलाद आहे। जंहिं जंहिं इदारे में मां पढ़ायो आहे या किथे एग्ज़ाम में वई आहियां, किथे वई आहियां, पर मां शागिर्द जे हक़ में हूंदी आहियां। सही, फोकस उन्हनि शागिर्द ते आहे तव्हांजो। फोकस हूंदो आहे त पहिरियों हूंदो आहे त बाबा महिनत कयो, पढ़ो, पर जेकॾहिं का कमी कोताही आहे त पोइ सपोर्ट बि कंदा आहियूं त बाबा तव्हांजो सही रस्तो हीअ आहे, हिन रस्ते ते तव्हां वधीक जेको आहे सो तव्हां में क़ाबिलियत अची वेंदी, तव्हां हिन वे में हिन तरीक़े सां तव्हां कोशिशूं वठो। यकीनन तव्हांजो कमु तव्हां पाण महिनत करे अॻिते वधिया आहियो त ॿियनि खे बि उहो ई दर्स ॾींदो। अच्छा मैडम, हॉबीज़ कहिड़ियूं आहिनि इन खां अलावा? दीन सां ॾाढो प्यार आहे। अच्छा, उहो त मज़हबी किताब पढ़ंदा आहियो? हर मुस्लमान खे इहो ई हूंदो आहे, दायरा, इश्क़, हा जी जी हूंदो आहे। जंहिं महिल सोचींदी आहियां त मूंखे ॿियो के चवंदा आहिनि दुबई, के किथे पसंदि कंदा आहिनि इस्लामाबाद, हेॾे होॾे, मुंहिंजी पसंदि जी जॻह हिकु ईरान जो मको मदीनो। माशाल्लाह माशाल्लाह। ऐं मूंखे जेका ज़िंदगी अलाह साईं ॾिए त इन दर जो मूंखे हमेशह जे लाइ फ़क़ीर बणाए रहे। ख़ुशीअ जा लम्हा कीअं गुज़ारींदा आहियो? ख़ुशी मिलंदी आहे, छा महसूसात छा हूंदियूं आहिनि? जॾहिं ख़ुशी महसूसु थींदी आहे तकड़ में अलाह जे दर ते सजदो करे वठंदी, माशाल्लाह। सभ खां वॾो सजदो करे पोइ सजदे में गुम थी वेंदी आहियां, अलाह सां ॻाल्हाईंदी आहियां। ज़बरदस्त। ॿाहिरि एतिरो घुमण फिरण जे लाइ एतिरो न वेंदी आहियां। हा, मिट माइट जे करे शादीअ जो या अहिड़ा अहिड़ा मौक़ा थींदा आहिनि उन्हनि ते बिल्कुलु वेंदी आहियां, न त पंहिंजे बचनि खे टाइम ॾींदी आहियां। ॿियो पंहिंजो नमाज़ क़ुरान रोज़ो बबरा दीन जे हवाले सां घर में हूंदी आहियां त इहो कंदी आहियां, बसि मिटनि माइटनि ॾे बि एतिरो न वेंदी आहियां। सही सही। अच्छा, अदब सां का दिलचस्पी? अदब पढ़ंदा आहियो? अख़बार पढ़ंदी आहियां, ख़ासि अख़बार करे पढ़ंदा आहियो? शौक़ु सां अख़बार पढ़ंदी आहियां, न्यूज़ ॿुधंदी आहियां, या फेसबुक आहे थोरो इन खे बि ॾिसंदा आहियूं, अॼुकल्ह डिजिटल दौरु आहे। सही सही। अच्छा, जीअं तव्हां ॻाल्हि कयो अख़बार खे या डिजिटल दौरु आहे, डिजिटल जेका आहे सो मुख़्तलिफ़ क़िस्म जा ड्रामास बि अचनि अथव, आहे शौक़ु आहे ड्रामास वग़ैरह ॾिसण जो? मुंहिंजा ॿार चवंदा आहिनि हीअ ड्रामो ॾिस, हीअ ड्रामो ॾिस। मुंहिंजी लाइफ एॾी बिज़ी हूंदी आहे, जॾहिं मां हितां वेंदी आहियां त ज़ाहिरी ॻाल्हि आहे घर जूं बि रिस्पॉन्सिबिलिटीज़ आहिनि। ऐं उन खां अलावा वरी मूंखे टाइम तमामु घटि मिलंदो आहे। भला म्यूज़िक सां? जंहिं बिल्कुलु म्यूज़िक वणंदी आहे। जंहिं शोबे सां मुंहिंजो तालुक़ु आहे उन हवाले सां मूंखे पोइ उनखे थोरो टाइम मोबाइल खे ॾियणो पवंदो आहे, ख़ासि करे एजुकेशन जे हवाले सां। त इंफॉर्मेशन का ॾियणी आहे, का वठणी आहे, इन हवाले सां बि कुझु बिज़ी हूंदी आहियां। म्यूज़िकल बि मां उहा बि मुंहिंजी पसंदीदा आहे। कहिड़ा फ़नकार पसंदि आहिनि? कहिड़ा? आबदा परवीन। आबदा परवीन पसंदि आहे। छो त इंसानु आहे न, इंसान खे थोरी रिलैक्सेशन बि खपे, थोरो सुकून बि खपे, त पंहिंजो मूड मटाइण जे लाइ इहे ई असां वटि एक्टिविटीज़ आहिनि जेके असां अवेल कंदा आहियूं। अच्छा, आबदा परवीन जा माना सूफ़ी रंग तव्हांखे वधीक वणंदो आहे? बिल्कुलु। माना सूफ़ी शाइरी बि तव्हांखे वणंदी आहे? ॾाढो सुठो। अच्छा, जॾहिं हिते तव्हां ख़ैरपुर में आहियो ऐं नाज़ा स्कूल में तव्हांजी पोस्टिंग थी? जॾहिं मां फर्स्ट जॉइनिंग जे लाइ आयमि त मुंहिंजो वॾे शान शौक़ सां इस्तक़बाल कयो वियो। ऐं जॾहिं मां उहो ख़ुलूस ॾिठो पंहिंजे कुलीग्स में, उस्ताद टीचर्स बिरादरीअ में, त मूंखे बेहदि ख़ुशी थी ऐं उन्हनि जे लाइ अञा दिलि में इज़त एतिराम वधियो ऐं दिलि चयो त न हीउ इदारो बि वाक़ई बहितरीनु आहे, सुठो इंसानु आहे त उते जेॾो सुठो इदारो आहे उन में इदारे में उहे टीचर्स बि एॾा बहितरीनु आहिनि। पोइ फस्ट डे ते ई मां इलाही सारो मुंहिंजे दिलि में उन्हनि जे लाइ सुठा रिमार्क्स अची विया। इहो इतफ़ाक़ आहे त मां बि उन में शामिलु हुयुमि ऐं तव्हांजो जेको वेलकम थियो हुयो ऐं हिन में वाक़ई कोई बि शक न आहे त एॾे अलॻि अंदाज़ सां ऐं जेका आहे सो मुंहिंजे नज़र में शायदि कंहिं बि HM जो अहिड़ी तरह सां इस्तक़बाल कोन थियो हुयो तव्हांजी जेको पहिरीं जॉइनिंग थी हिते।
ऐं सॼो हॉल भरिजी वियो हुयो तक़रीबन, जेको ऑडिटोरियम हॉल हुयो, ऐं उन में तव्हांजे लाइ ख़ूबसूरत लफ़्ज़नि जी भेटा हुई टीचर्स जे तरफ़ खां, ऐं उहे टीचर बि आया हुया हुयो जी छा? जी जी बिल्कुलु उहे टीचर्स हुया। हा, जी जी ऐं गुलनि जी हुबकार जी तव्हांजे गलनि में हुई, जी जी ऐं अजरकनि जी महकार तव्हांजे कुल्हनि ते हुई, बिल्कुलु ऐं इहो बिल्कुलु ख़ूबसूरत मंज़र ॾिसण वटां हुयो, जी ऐं इहो सभु तव्हांजो किरदारु आहे। यकीनन किरदार खां सवाइ इंसानु एॾी इज़त नथो हासिलु करे सघे। इन किरदार जे पोयां ई इहे इज़तूं हासिलु थियूं अव्हांखे, ऐं ॾाढो सुठो लॻो। ऐं असां चाहींदासीं त नाज़रीन जे लाइ तव्हां जेको पैगाम हुजे, ऐं तव्हां हिकु मिसाली औरत आहियो, त उहो सभ खां अवल त जेको हे असांजो पाक ऐं पैगम्बरी पेशो आहे, मां अलाह खां अच्छा मां जॾहिं मदीने पाक वई हुअमि त मां बरकाता नफ़िल पढ़ी ऐं इदारे जे लाइ दुआ घुरंदी हुयमि ऐं स्टूडेंट जे लाइ दुआ घुरंदी हुयमि। हिन वक़्तु जीअं हिते आहियां त मूंखे पंहिंजो घर बि विसरियल आहे। जेको कुझु बि आहे हिन इदारे ते फोकस आहे त ॿारनि जी स्टूडेंट जी एजुकेशन बहितर थी। एजुकेशन बहितर थींदी त असांजो मुआशिरो, असांजो सिंध, असांजो प्यारो पाकिस्तान, उहो बि हा उहो बि हिकु दुनिया लेवल ते बिल्कुलु अलहमदिल्ला असांजो पाकिस्तान त आहे दुनिया लेवल ते बि हिन महिल मञियो वञे थो, पर असांजा सुठा शहरी हूंदा, सुठा शागिर्द पैदा थींदा त अञा 14 चंड लॻंदा। ऐं मुंहिंजी इहा कोशिशि आहे त अलाह रब्बुल इज़त जेतिरो टाइम बि हिन जॻह ते वेहां त मुंहिंजो फोकस हिन जॻह ते आहे त मल्टीमीडिया वारो वर्क हुजे, कंप्यूटर ते मुंहिंजो फोकस आहे, ऐं क्लासिस ते बहितरीन नमूने सां क्लास हलनि, ऐं उन क्लास जी लुक आफ्टर बि उन सुठे नमूने सां कई वञे। ऐं मां ख़ुदि बि पढ़ाईंदी आहियां, ऐं मां बि हली वेंदी हुयमि जंहिंमहिल मां बसि ईअं राउंड ते हलंदी आहियां त मूंखे हिकु नेचुरली हिकु जज़्बो अची वेंदो आहे त हिन क्लास में वञी मां पाण पढ़ायां। ओवरऑल मां ईअं क्लासनि में बि वेंदी आहियां, पढ़ाईंदी बि आहियां। मुंहिंजो सब्जेक्ट केमिस्ट्री आहे, पोइ जहिड़े बि क्लास में वियमि त मां ख़ासि करे पंहिंजे साइंस ते मुंहिंजो फोकस आहे, ऐं मां साइंस जा क्लास ईज़ी ओवरऑल सुठो ईअं जनरल में वेंदमि त जेको बि सब्जेक्ट खणा पढ़ाईंदी आहियां, पर मां साइंस वरी अञा वधीक उन ते फोकस कंदी आहियां। ऐं सुठे नमूने सां जॾहिं मां क्लास में वेंदी आहियां त स्टूडेंट मूंखे चवंदा आहिनि त मैडम तव्हां क्लास मां न वञो, तव्हांजो लेक्चर ॾाढो बहितरीनु आहे, असांखे सम्झ में थो अचे, ऐं तव्हां वेहो असांखे पढ़ायो। जिते जिते बि वई आहियां त इहो ॿारनि ऐं अलहमदिल्ला वरी स्टूडेंट्स बि मूंखे दिलि सां एॾियूं दुआऊं ॾींदा आहिनि, शायदि मूंखे उन्हनि जूं बि दुआऊं जेका हिन जॻह ते मां आई आहियां न, बेशक मूंखे पंहिंजे बाबा साईं अमर साईं, पंहिंजे भाउ भेण मिट माइट अज़ीज़ दोस्तनि सभिनी जूं दुआऊं आहिनि, पर मूंखे इन सां गॾु गॾु जिते जिते बि मां वई आहियां जिन इदारनि में, मूंखे उते त स्टूडेंट्स जूं बि दुआऊं हूंदियूं आहिनि। ऐं मुंहिंजी वरी नेचर इहा आहे त चवंदी आहियां त जेको बि थिए त कंहिंसां भलाईअ वारो थिए, भलाई चाहींदी आहियां, ऐं बदिले वठण वारी मूं में नेचर न आहे। बर्दाश्त हद खां वधीक कंदी आहियां, बर्दाश्त बि कंदी आहियां, ऐं भलाई जी तरफ़ बि मुंहिंजो सॼो रुझान हूंदो आहे। ऐं मां जेको फोकस कयो आहे छा स्टूडेंट्स ते, अलाह रब्बुल इज़त मूंखे पंहिंजे बचड़नि में उहो ॾिनो आहे रुझान, अॻिते बि ॾींदो रब करीम आहे। ऐं मुंहिंजी कोशिशि आहे जंहिं जॻह ते मां वेठी आहियां त अलाह पाक मूंखां हिन खां सुठा कम कराए, ऐं हिन इदारे खे अलाह साईं अहिड़ो मालामाल करे जो दुनिया वारा चवनि त वाक़ई हीउ इदारो हिन में मुंहिंजे जेको मुंहिंजो पीरियड आहे उहो बि हिकु मिसाली पीरियड बिल्कुलु। नाज़रीन, ॾाढो ख़ूबसूरत पैगाम, सब्र, बर्दाश्त, दरगुज़र, इहे टई शयूं अगरि कंहिंमें शामिलु आहिनि त उहो यकीन मिसाली इंसानु थी सघे थो पियो। हिकु हुजे बि उस्तादु, ऐं उस्तादनि जे मथां शफ़क़त जो हथु हुजे त उहो इदारो निहायत तरक़ी पज़ीर न बल्कि तरक़ी याफ़्ता चवराईंदो। ऐं नाज़ हाई स्कूल पंहिंजी सुञाणप पाण रखे थो पियो, पर इन्हनि इदारनि खे हलाईंदड़ शख़्सियतूं बि इन्हनि इदारनि जी सुञाणप थी वेंदियूं आहिनि, ऐं असीं कंहिं अलॻि अंदाज़ सां ख़ूबसूरत जी सूरत हुजे
त जीअं माण्हू चवनि त कंहिं इदारो खे हलायो ऐं इदारे खे ठाहियो। इन ई पैगाम सां गॾु असीं तव्हां खां मोकिलायूं था। इनशा मिलंदासीं कंहिं ॿिए महिमान सां नए ॾींहं ते नए हफ़्ते में नवाण सां गॾु। तेसिताणी जब्बार गिलाल खे ॾियो इजाज़त। असांजी हिकिड़ी रस्म आहे त असीं महिमान खे तोहफ़तनि अजरक पाराईंदा आहियूं। इहा 5000 साल पुराणी तहज़ीब असां बि कोन विसारी आहे। त मैडम खे